नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नवंदरो खां आवाज़ हम ख़बर ॾींदा त नवंदरो जे क़ासिम आबाद पाड़े में तरक़ियाती कम न थियण पार्टी वर्करनि खे नौकरियुनि में नज़रअंदाज करण तोड़े ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ पीपल्स पार्टी कारकननि जो झंडा खणी एहतजाज कयो आहे। नवंदरो शहर जे क़ासिम आबाद पाड़े जे रहवासिन पीपी यूंट 13 जे कारकननि पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाणनि पारां नौकरियुनि तरक़ियाती कमनि समेत समूरनि मामलनि में मुकमल तौर नज़रअंदाज करण वारे अमल ख़िलाफ़ पार्टी जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कंदे शहीद राणी बेनظير प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवाणी अब्दुल मजीद शेख, नसीम खोखर, वज़ीर शेख, सलीम शेख, फरीद शेख, शिराज शेख, मुनीर शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते दावो कंदे हुननि जो चवणो त असां गुज़िरियल 40 सालनि खां नवंदरो शहर में रहूं था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एमपीए फरियाद टालपुर जा वोटर ऐं सपोर्टर आहियूं, पर पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाणनि असांखे मुकमल तौर नज़रअंदाज कयो आहे। असांजे घरनि आॾो खॾ आहे, जंहिंमें असांजे मोहल्ले में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 4 ॿारड़ा ॿुॾी विया आहिनि। दरख़्वास्तूं करण बावजूदि खॾ खे चौधीवारी नथी जारी वञे। केतिरा ई भेरा घिटी ठाहे ॾियण जूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि, पर उन खे बि नज़रअंदाज कयो वियो आहे। चयो त मोहल्ले में सभई घर हुजण बावजूदि बिजली जो ट्रांसफार्मर बि नथो ॾियारियो वञे ऐं नौकरियुनि में पिणु मुकमल तौर नज़रअंदाज कयो वियो आहे। हुन चयो त छा असां पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं वोटर न आहियूं जो असां सां मुखालफ़नि जहिड़ो रवैयो अख़्तियार कयो वियो आहे। असां बि वोट ॾिना आहिनि। इलेक्शन में पोलिंग स्टेशन ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एमपीए फरियाद टालपुर जा पोलिंग एजेंट रहिया आहियूं, पर उन बावजूदि मक़ामी अॻवान असांखे छो धारनि जहिड़ो सलूक करे रहिया आहिनि। जंहिंजो जवाबु ॾिनो वञे उन्हनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, एमपीए फरियाद टालपुर ऐं पार्टी जी आला क़यादत खां मुतालबो कयो आहे त असांखे नौकरियूं ॾेई मोहल्ले में तरक़ियाती कम कराए ॾिना वञनि। ॿी सूरत में पार्टी जे मक़ामी अॻवाननि ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। न घिटी ठाही ॾिनी थी वञे, न असांखे का सिलाई मशीन ॾिनी थी वञे, न असांखे के नलका ॾावनि था, न किरंदा पैसा ॾियनि था। असां पार्टी जा आहियूं, असां पार्टी कुझु नथी ॾे। ॿिए मेन घिटी आहे असांजी, सर असुल मशहूरु आहे मेन घिटी आहे, जंहिंमें इहा खॾ थी भुटे जी आहे। उन खॾ में ॿ ॿार बीरबल जा मरी विया आहिनि, हिकिड़ो ॿार शेखनि जो मरी वियो आहे, हिकिड़ो ॿार सोलंगी जो मरी वियो आहे। मेन घिटी आहे, मेन खॾे चयो असांखे दीवार हणाए ॾियो, असांखे घिटी ठाहे ॾियो, असांखे 5-8 नौकरियूं ॾियो। 40 साल गुज़रिया आहिनि, 2008 मोहतरमा शहीद थी वई, गंज नौकरियूं आहियूं, पर असांजे इन महले खे हिकिड़ी चौकीदारी पटे न ॾिनी वई। असां पोलिंग एजेंट रहियासीं, असां जनरल सेक्रेटरी वार्ड जा रहियासीं, पर असांखे ईअं माना सम्झो त के असांखे सिटी असां नवंदरे बाडी असांखे कटे वियो आहे। जेको का शइ असांखे हिमत न आहिनि। असां पीपे जा न आहियूं, छा असां नवंदरे जा न आहियूं, छा असां ॿाहिरां न ॾे आहियूं, असां इंडिया में न ॾे आहियूं, जो असांखे ईअं बेदर्दी सां असां नॉन सर्टिफिकेट जेको आहे तरक़ियाती कम असांजा न थिया विया आहिनि। ट्रांसफार्म असां वटि कोन्हे को, जंहिंमहिल असांजो वॾो मालो आहे। असां अपील अचूं आदि टालपुर भेण खे त असां सां माना अपील में असां मदद कई वञे। ॿियो हिते बिलावल भुट्टे साहिब खे बि अपील अचूं पिया। असांजी अपील आहे हे कुल जेके नवाऊं असांजो इंसाफ़ कयो वञे। असां अपील करणु आहियूं बाबा, असांजी अपील आहे। असां हिन महिल वोट जेको आहे मोहतरमा बेनज़ीर खां वठी असां यको उनखे ॾींदा ईंदा हुआसीं। वोट उनजो आहे ॾींदा हुआसीं, पर हक़ु मिले असांखे। पर ईअं हाणे असांजो इंसाफ़ कयो वञे, जंहिं करे असां इंसाफ़ न कयो, जंहिं करे असांजे सभई ॿार निकिरी असां एहतिजाज कयो आहियूं। असांजो जदोजहद करे, पर इंसाफ़ जेसि ताईं न मिलंदो तेसि ताईं मां इहो रैली बि कढंदुसि, पियो हलंदो रहंदुसि। मां पंहिंजे हक़ लाइ थियो आहियां, हक़ लाइ वठंदुसि। घिटी ठहे मिले, ट्रांसफार्मर मिले, नौकिरी 2 नौकिरी मिलनि, असांखे इंसाफ़ खपे।